मेहरबानी सुरंज साहब विजया जी आहे जंहिंजे सॾ ते असां सभई पूरे इलाइक़े ज़िले जा पंहिंजे पास ग़रीब अमीर जेके बि आहियूं असां सभु आहियूं गॾिजी करे इन क़ुर शरीफ़ खणी आया आहियूं ही ॾियणियूं आहियूं तव्हां वटि ही सॼो इलाइक़ो आयो आहे सैयद असां सभु पंहिंजे मथां वटि आया आहियूं इहा मेड़ खणी आया आहियूं त भॻवान पाण में अमुन कयो वेठ तव्हांखे कॾहिं त फ़ैसिलो करिणो ई हूंदो आहे पंहिंजो हले हेॾा सारा माण्हुनि जो सॼो पंहिंजो नुक़सानु थियो आहे इन खां बचण लाइ इहो आहे त असां हीअ सभु मेड़ खणी आया आहियूं क़ुर शरीफ़ नियाणियूं असां सैयद सभु गॾिजी आया आहियूं सो महिरबानी कयो असांखे शरन बि सुठी मोट ॾिनी आहे सीरन बि तमामु सुठी मोट ॾिनी आहे असां अमुन अमान कंदासीं छेड़ो न कंदासीं जेसि ताईं फ़ैसिलो न थींदो तेसि ताईं असां का उचाए अहिड़ी बि ॻाल्हि न कंदासीं अगराई का न कंदासीं फाइरबंदी हूंदी जीअं हाणे पाण में सभु पंहिंजे पास आहिनि असां तव्हां में बि उमेदु करे इहा आया की क़ुर शरीफ़ नियाणी सॼे इलाइक़े जा माण्हू इहे सभु तॾहिं गॾिजी करे तव्हां वटि आया आहियूं इन उमेद ते असां अमुन अमान कराईंदो ऐं उन में सभिनी जी मदद